मुंहिंजो तालुक़ु सिंधी औरत तंज़ीम सां आहे, ज़ाहिदा डायरी। ऐं जेकी अॼु ही कॉन्फ्रेंस सॾाई वई आहे हिते सिंध 18 जी हाल में जेका सा जंहिंमें असांजूं सिंधियूं तमामु सुजाॻ भेनरूं शामिलु थियूं आहिनि, कराची खां, हैदराबाद जूं, सखर जूं, बदीन जूं, या सिर्फ़ु ज़ारी जेको अॼु वधंदड़ इशू आहे ऐं कारोकारी जो इशू जेको आहे त उहो असांजी सिंध में सालनि जो पुराणो इशू आहे, पर अॼु सूदो बि उन लाइ को बि एक्शन कोन खयो आहे, कानून ठहिया या छा, तॾहिं बि कंहिं नतीजे ते न पहुतासीं। पर हाणे वरी जेको कुझु सालनि खां जेको असांजूं मासूम नियाणियूं आहिनि, मासूम नियाणियुनि खे जेको आहे सो ॾाढे जो शिकार कयो थो वञे, जंहिंमें 11 साल जूं नियाणियूं आहिनि, 8 सालनि जूं आहिनि। अहिड़ा केस असांजी सिंध में तमामु घणा वधी चुका आहिनि। आख़िर अॻु में असांजो ॿारु जेको हूंदो त चवंदासीं ॿारु आहे, ॿारु आज़ादु हूंदो, पर हींअर असांजो मुआशिरो आहे या असांजूं जेके मुआशिरे जूं माइरूं आहिनि उहे सिर्फ़ु ख़ौफ़ज़दा आहिनि जो असांजी नियाणी घर जी घटीअ खां ॿाहिरि निकिरे थी तॾहिं ख़ौफ़ थिए थो त हूअ नियाणी जेको आहे सो असांजी घर अलाए कहिड़ी कंडीशन में वापसि ईंदी। इन जे करे असांजी छोकिरियुनि जी जेका तइलीम रुकिजे थी वञे, असांजी छोकिरियूं जेके तइलीमी इदारनि में पहुचनि थियूं नंढे खां हूंदे वॾे हूंदे ताईं, तॾहिं बि उन्हनि खे हिकिड़ो हिरास कयो वञे थो। छो जो छोकिरी जॾहिं स्कूल वञे थी, घर खां ॿाहिरि निकिरे थी, त जेसीं ताईं स्कूल पहुचे थी त हुननि जो हिकिड़े लोफर क़िस्म जा छोकिरा जेको पीछो कंदा था रहनि, ऐं उनजे बावजूदि उन्हनि अहिड़ियूं काफ़ी छोकिरियूं जेके आहिनि असांजो स्कूल वेंदड़ जेके आहिनि या स्कूल मां वापसि ईंदड़, उन्हनि खे सां जिंसी ॾाढी थियूं आहिनि। मदरसनि में जेको आहे जॾहिं हू क़ुर पढ़णु वञनि थियूं उते उन्हनि सां इहे केस थियनि था। आख़िर असांजी नियाणियूं जेके मासूम आहिनि उन्हनि कहिड़ो ॾोह कयो आहे जेके उन्हनि खे जिंसी हवस जो शिकार बणायो थो वञे। मुंहिंजी सम्झ में त हीअ जेके वधंदड़ इशू आहिनि उन्हनि खे ख़तमु करण लाइ असांखे सिंध में हिकिड़ो गॾियल हिकिड़ो इतिहाद जोड़णो पवंदो। असांजी सिंध में सभ खां वॾी जेकी खोट आहे उहा बहितर तइलीम जी आहे, ऐं बहितर जेका असांजी ॿधी जेका आहे, जेका असां सिंधी माण्हू आहियूं, ॿधीअ में न आहियूं, ताक़त में न आहियूं, उन जो निचोड़ उन सां ई थींदो। जेसीं ताईं असांजी बहितर तइलीम न थींदी असां ताक़त में न ईंदासीं ऐं असां गॾियल तौर ते हिकिड़ो इतिहाद ठाहे गॾियल तौर ते हिकिड़ी जदोजहद न कंदासीं, तेसीं ताईं ही हुकुमरान हीअ आहे वॾेर को निज़ाम जेको असांजो जेको जागीरदारी निज़ाम आहे उन में ऐं जिथे हिन निज़ाम में जिथे कानून बिल त पास थियल आहिनि पर कानून नाले मिसर आहे, जिते को कानून कोन्हे, जिथे सिर्फ़ु फॉर्मेलिटियूं पूरियूं थियूं थियनि, उते असांजी औरत, उते असांजो मासूम ॿार, उते असांजी मासूम छोकिरी हुजे या छोकिरो हुजे, उहो जेको आहे ज़ुल्म जो शिकार थींदा रहंदा।